कानपुर बरसांगोट पीर दोस्त मोहम्मद ऐं सुमर बडाणी में जतोई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां हिकु धुर हमलो करे ॾिनो, जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ते हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं जे नतीजे में वाटाड़ू निगरी समेत 13 माण्हू गोलियुनि जो खाज बणिजी विया। मारिजी वियलनि में बडाणी बिरादरी जा 5 ऐं सईद खानानी बिरादरी जा 7 माण्हू शामिल आहिनि, जन मां चन्ना बिरादरी जी वाटाड़ू निगरी ऐं बडाणी बिरादरीअ जी औरत समेत 5 माण्हुनि जा लाश केतिरनि ई कलाकनि बाद वाक़े वारे हंधां खणाए पोस्टमार्टम लाइ शिकारपुर अस्पताल पहुचाया विया। इतलाह मूजिबि हिक धुर जा माण्हू बनीअ में कमु करे रहिया हुआ त ॿी धुर जे माण्हुनि मथनि हमलो करे ॾिनो, जंहिं बाद ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि हथियारबंद थी हिक ॿिए ते हमला कया। धुरियुनि में फायरिंग जो उहो सिलसिलो केतिरा ई कलाक जारी रहियो, जॾहिं पुलिस पहुती त उन ते बि मार्टर गोला फायर कया विया, जंहिं बाद उहा बि वापसि मोटी वई। सूरत हाल ते ज़ाब्तो आणण लाइ रेंजर्स पहुती त उहा बि ॻोठनि अंदरि न वञी सघी। धुरियुनि में फायरिंग सबबि इलाइक़ो मैदान जंग बणियल रहियो ऐं जहिड़ींदड़ धुरियुनि खां सवाइ ॿिया माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। पुलिस खे असां चई बीठा आहियूं, बाबा हेॾो जानी नुक़सानु थी आहे, तव्हां हेठि लहो, हेरो टोड़ियो, जानी नुक़सानु छो थिए त न DSP थो लहे न मनठार थो लहे। हाणे 6 खून थी विया आहिनि, 6 सैदे खानाणी मरी विया आहिनि, 1 बडाणी मरी आहे ऐं 2 वीचारा वाटाड़ू ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन्हनि सां ॻाल्हाए बीठा आहियूं त रोड खां हेठि लहनि ई नथा। हाणे बि तव्हां ॾिसो हली त पुलिस रोड खां हेठि लथी आहे। चयो पियो वञे त 2.5 साल अॻु कानपुर भरिसां हेतिरी स्टाफ वटि पुलिस मुबैना मुक़ाबले में सईद खानानी जतोई बिरादरी जा 2 माण्हू हज़ारो ऐं अरबेलो मारिजी विया हुआ। संदन बिरादरी इस्माइल बडाणी ते मुख़बिरीअ जो इल्ज़ाम हयो, जंहिं बाद धुरियुनि में तकरार शुरू थियो, जंहिं में हिन महिल ताईं 26 माण्हू मारिजी विया आहिनि। धुरियुनि जो चवणु आहे त पुलिस ऐं वॾेरनि हिन महिल ताईं इलाइक़े में ठापुर कराइण लाइ के बि कोशिशूं न आहिनि कयूं। जहिड़ो पुराणो तकरार आहे जेके असांजा 2 मुड़ुस बडाणनि मारिया पुलिस अरबेलो हज़ारो। अच्छा, हाँ, हिन वक़्त ताईं केतिरा माण्हू मरी चुका हाणे अॼोके ॾींहं में असांजा 6 मरी विया आहिनि। दुश्मन असांजा हमिलो करे घटनि ते वेझी असांखे का ख़बर नहीं, अॻुपो करे फैरन कई अथऊं। पुलिस भव खां अचे ई नथी त जहिड़ो आहे मथां असां मरूं गोलियूं लॻनि। वॾेरा त चवनि था त मरनि त हिक माण्हू जे अछा चऊं ॻोठ खां राज खां। अच्छा, हा, ठाव नथा करनि, नथो करे न त 5 होॾां मुयल 5 असां ॾां मुयल त ख़ैर करनि। कानपुर भरिसां हिक ई ॾींहं में एॾियूं इंसानी जानियूं ज़ाया थियण जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वठंदे DIG लारकाणी खां रिपोर्ट तलब करे वरिती, जंहिं बाद SSP कंवर शहदाद कोट जी अॻवानी में पुलिस टीम जांच लाइ कानपुर पहुती। पुलिस जी टीम जो ॿुधी सहाफ़ी जॾहिं DSP कानपुर जे ऑफिस पहुता त खेनि धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो, जॾहिं त अमलदार पाण पकोड़ा खाईंदा रहिया। पुलिस वधीक नफ़िर घुराए वाक़े वारे हंधि बि न वई। राब्तो करण ते SSP कंवर शहदाद कोट अमीर साजिद सदो ज़हीर सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त इलाइक़े में सूरत हाल ज़ाब्ते हेठि आहे। पुलिस 9-10 माण्हू गिरफ़्तार करे हथियार बंदि कया आहिनि। कानपुर तालुको गुज़िरियल काफ़ी अरसे खां बदअमनीअ जे वर चढ़ रहियो आहे। शिकारपुर ज़िले जी इंतज़ामिया ऐं पुलिस खे इलाइक़े में अमन लाइ असराइता क़दम खणणु घुरिजनि।